त हाणे असां थिस्सलुनीअ जो पहिरियों ख़त जो 3 अध्याय ऐं 12 ऐं 13 वचन पढ़ूं। ऐं प्रभुअ हीअं करे त जीअं असां तव्हां सां प्रेम रखंदा आहियूं, उअं ई तव्हांजो प्रेम बि पाण में ऐं सभु इंसाननि सां गॾु वधे ऐं प्रगति कंदो वञे, ताकी उहो तव्हांजे मननि खे अहिड़ो स्थिर करे त जॾहिं असांजो प्रभु यीशु पंहिंजे सभु पवित्र माण्हुनि सां गॾु अचे त उहे असांजे परमेश्वर ऐं पिता जे साम्हूं पवित्रता में निर्दोष बीहनि। तव्हांजो प्रेम वधे ऐं प्रगति कंदो वञे। प्रगति मतिलबु वधणु या वधंदो वञणु, ऐं प्रेम लाइ यूनानी अखर आहे अगापे, जेको परमेश्वर जो अहिड़ो प्यारु आहे जंहिंजी कोई शर्त कोन्हे। हिन ख़त में प्रेम छड़ो कार्य जे रूप में ॾिठल वियो आहे, प्रेम जो परिश्रम। इहो छड़ो प्रेम जो भाव कोन्हे, पर ॿियनि जो भलो चाहिण जो सक्रिय रूप आहे। आख़िर ताईं स्थिर करे, पवित्रता में निर्दोष बीहारे। प्रेम जो हिकिड़ो उद्देश्य आहे, उहो पाण में हिकिड़ो अंत कोन्हे। हुननि जे हिक ॿिए लाइ प्रेम जी अंतिम इच्छा इहा आहे त उहे पवित्रता जो चरित्र पाइनि। अगरि अॼु तव्हांखे मसीही थियण जे करे कचहरीअ में बीहारियो वियो त छा तव्हांखे अपराधी बीहारण लाइ सबूत काफ़ी हूंदा या न? असां परमेश्वर साम्हूं हिकु ॾींहुं बीहारिया वेंदासीं ऐं उहो असांजे कमनि खे परखींदो। इहो ॿुधी शायदि घबराइजी तव्हां वेंदा, पर उहो असां विश्वासियुनि जे चरित्र खे बि परखींदो ऐं उहो साबित कंदो त असांखे छा इनाम मिलणु खपे। मुंहिंजा मसीही दोस्त, तव्हां अॼु कहिड़े नमूने जी ज़िंदगी जी रहिया आहियो? जॾहिं असांजो प्रभु यीशु पंहिंजे सभु पवित्र माण्हुनि सां गॾु अचे, घणाई सिख्या जा केंद्र हिन ॻाल्हि सां सहमत थींदा त इहो वचन इहो दर्शाए थो त जॾहिं मसीह धरतीअ ते पंहिंजो राज स्थापित करण लाइ वरी ईंदो त संत उन्हीअ सां गॾु ई ईंदा। पर इहो वचन इहो बि ॾेखारे थो त जेसिताईं प्रभु यीशु धरतीअ ते पंहिंजो राज स्थापित नथा कनि, तेसिताईं उहो असांखे इनाम कोन था ॾियनि। त बि असां मां घणा ई इहो सम्झींदा आहिनि त प्रभुअ जो धरतीअ ते राज स्थापित थियण खां पहिरियों ई असां मसीह जे न्याय जे आसन जे साम्हूं बीहंदासीं। असां मां घणाई विश्वास कंदा आहिनि त जॾहिं प्रभु पंहिंजी कलीसिया खे जग में खणी वेंदो, हुन वक़्त ते जग हुन महान संकट जो सामनो कंदो ऐं पोइ हुन संकट जे वक़्त जे पूरे थियण खां पोइ प्रभु पंहिंजो राज स्थापित करण लाइ ईंदो। त इहो सवाल त उथी ई बीहे थो त मसीह असांखे परमेश्वर साम्हूं पवित्र ऐं निर्दोष कॾहिं पेश कंदो? छा कलीसिया खे जग मां ॿाहिरि कढंदे ई, या हुन वक़्त ते जॾहिं उहो धरतीअ ते पंहिंजो राज स्थापित करणु ईंदो? हिन जो जवाबु हिन में आहे त असां हिन पहिरें थिस्सलुनी जे 3 अध्याय जे 13 वचन खे कीअं था सम्झूं। जॾहिं असांजो प्रभु यीशु पंहिंजे सभु पवित्र माण्हुनि सां गॾु अचे। अचणु ऐं प्रगट थियणु, हिननि अखरनि लाइ यूनानी भाषा में अलॻि अलॻि अखर आहिनि। हिननि मां पहिरियों अखर इफिफानिया इहो आहे। मसीह जो पहिरें दफ़े अचण जे संबंध में इहो अखर वापरियो वेंदो आहे। हिन अखर जो वीचार आहे यशस्वी थी अचणु। हिकिड़े अनुवाद में प्रगट इहो अखर वापरियो वियो आहे। तीतुस जे किताब जे 2 अध्याय जे 11 वचन में पढ़ूं था, छो त परमेश्वर जो उहो अनुग्रह प्रगट आहे जेको सभु इंसान जे उद्धार जो कारण आहे। प्रभु यीशु 2000 सालनि खां बि पहिरियों बेतलहम में हिकिड़ो नंढो ॿार थी पैदा थी वियो। इहो कटे रस्तो ठाहिणु हुयो, प्रभुअ जो यशस्वी थी अचणु हुयो। इहो अखर
हुन जे पहिरें दफ़े अचण में वापरियो वञी सघे थो, या प्रभुअ जो कलीसिया खे जग मां ॿाहिरि खणी वठण जे वक़्त लाइ, या हुन जे राज स्थापित करण लाइ अचण वक़्तु। टिन्हिनि ई घटनाउनि में विभाजित करे रस्तो ठाहिण जो ऐं यशस्वी थी अचण जो वीचार आहे, ऐं प्रभु येशूअ जी असल उपस्थितीअ जो वीचार आहे। ॿियो यूनानी अखर अपोकलिप्सिस आहे, जंहिंजी माना प्रकटीकरण या बेनकाब करण आहे। इहो असल में प्रकाशित सिटनि जी किताब जो असली नालो आहे। प्रभुअ जे पहिरें दफ़े अचण खे बेनकाब थियणु नथो चयो वञी सघिजे, छो त असुलियत में हुन जी महिमा इंसानी देह सां ढकियल हुई जॾहिं उहो बैथलहम में पैदा थियो। इहो झूने नियम जे मंदिर वांगुरु हुयो, जिते उहो शकाइना गौरव छड़ो हुन मंदिर जे परम पवित्र स्थान में हुयो, ऐं हिकिड़ो पर्दो हिन परम पवित्र स्थान खे मंदिर जे बाक़ी भाग सां अलॻि कंदो हुयो। पहिरें दफ़े जॾहिं प्रभु ईशूअ हिते पृथ्वीअ ते हुयो, तॾहिं हुन जी महिमा नज़र में कोन पई अचे। उहा इंसानी देह सां ढकियल हुई। पर जॾहिं मसीह हाणे वापसि ईंदो त हुन जी महिमा प्रकाशित थींदे नज़र ईंदी। त इहो वचन हुन जे ॿिए दफ़े अचण सां संबंधित आहे। टियों यूनानी अखर आहे पारूसिया, जंहिंजी शाब्दिक माना आहे उपस्थिति या गॾु हुजणु। सामान्य रीतिअ सां हिन जो अनुवाद अचणु हिन अखर सां कयो वेंदो आहे, पर हिन जो सही अनुवाद उपस्थिति हिन अखर सां थींदो। असां बि अॼु अचणु हिन अखर खे हिन साॻी माना सां ई वापरींदा आहियूं। जॾहिं असां सभा में कंहिं शख़्स जो परिचय ॾींदा आहियूं त असां कुझु इहो चवंदा आहियूं, असां फला फला जे अचण जो शुक्र था मञूं। कोई अनुवाद पारूसिया हिन अखर लाइ उपस्थिति वापरींदा आहिनि, या अचणु इहो अखर बि वापरींदा आहिनि। फिलिपियन जे ॿिए अध्याय जे 12 वचन में असां पढ़ूं था, इन्हीअ करे हे मुंहिंजा प्यारा, जंहिं तरीक़े तव्हां हमेशा सां आज्ञा मानींदा आहियो, उअं ई हाणे बि न छड़ो मुंसां गॾु या उपस्थित रहण ते, विशेष करे हाणे मुंहिंजे परे रहण ते बि। हिन पहिरें थिस्सलुनीअन जे ॿिए अध्याय जे 19 वचन में बि यूनानी अखर परूसिया जो अनुवाद अचणु कयो वियो आहे। इन्हीअ करे जॾहिं असां वचन जो इहो भाग पढ़ूं था, जेको चए थो, जॾहिं असांजो प्रभु यीशू पंहिंजे सभु पवित्र माण्हुनि सां गॾु अचे, त इहो वचन हुन असुलियत सां संबंधित आहे त उन्हीअ ई क्षण ते जॾहिं असां आसमान में प्रभुअ वटि खयां वेंदासीं, तॾहिं ई विश्वासी प्रभु येशूअ सां उपस्थित हूंदा। उहो असांखे महिमा जे घर वठी वेंदो, हुन जाइ ते जेका हुन असां लाइ तयारु कई आहे। त इहो अचणु मसीह जो पंहिंजो राज स्थापित करण वारो अचणु कोन्हे, पर उहो अचणु आहे जेको असांजो स्वर्ग में पिता जी उपस्थितीअ में अचण सां संबंधित आहे। पहिरें थिस्सलुनी जे ॿिए अध्याय जे 19 वचन में बि हिन सां ई संबंध लिखियलु आहे। भला असांजी आशा या आनंद या वॾाई जो मुकुट छा आहे? छा असांजे प्रभु ईश्वर जे साम्हूं हुन जे अचण जे वक़्तु तव्हां ई न हूंदव? हां, असां प्रभु ईश्वर जी उपस्थितीअ में ईंदासीं ऐं हुन वक़्तु पवित्र ऐं निर्दोष करे परमेश्वर साम्हूं पेश कया वेंदासीं। हिते असांजो 4 अध्याय पूरो थो थिए, त अचो असां हाणे 4 अध्याय जो पहिरियों वचन पढ़ूं। इन्हीअ करे हे भाउर, असां तव्हां सां बिनती कयूं था ऐं तव्हांखे प्रभु ईश्वर में सम्झायूं था त जीअं तव्हां असांखां योग्य हालति हलणु ऐं परमेश्वर खे ख़ुशि करणु सिखिया आहियो, ऐं जीअं तव्हां हलंदा बि आहियो, उअं ई अञा बि वधंदा वञो। इहो हिसो सेखारे थो त असांखे हिते हेठि धरतीअ ते विश्वासी थियण जे नाते कहिड़ी हालति हलणु खपे। हुन ई रोशनीअ में त मसीह अचिणो आहे।
सभु कुझु हिन अखर हलत सां ॿधियलु आहे जेको असांखे 12 वचन में मिलंदो। प्रभुअ जे अचण जी आशा जो इहो हिकिड़ो व्यवहारिक पहलू आहे। असांखे हुन ॾींहं जो इंतज़ारु करणु भाईंदो आहे जॾहिं असां आसमान में प्रभुअ सां गॾिजण लाइ खयां वेंदासीं। पर मुंहिंजा दोस्त, फ़िलहालु असांजो पेर हिते धरतीअ ते आहिनि ऐं असांखे कुझु हालति हलणी आहे। असांखे ओड़ी हालति हलणी आहे जंहिंसां प्रभु यीशू ख़ुशि थींदो। जीअं तव्हां असांखां योग्य हालति हलणु ऐं परमेश्वर खे ख़ुशि करणु सिखिया आहियो ऐं जीअं तव्हां हलंदा बि आहियो उअं ई अञा बि वधंदा वञो। असांखे सुधरंदो वञिणो आहे। असांखे हुन जे अनुग्रह ऐं ज्ञान में वधंदो वञिणो आहे। हिकिड़े विश्वासीअ जी हालति ॾाढी अहम आहे। पवित्र शास्त्र जे घणनि ई भागनि में हिन ते ज़ोर ॾिनो वियो आहे ऐं हिते बि इहो ज़ोर असां ॾिसी था सघूं। हिकिड़ो विश्वासी पंहिंजी मनचाही हालति कोन थो हली सघे। हुनखे उहो करिणो आहे जेको मसीह खे ख़ुशि कंदो आहे। त हितां अॻिते वधी असां 4 अध्याय जो ॿियो वचन पढ़ंदासीं। छो त तव्हां ॼाणींदा आहियो त असां प्रभु ईश्वर जे तरफ़ां तव्हां ताईं कहिड़ी कहिड़ी आज्ञा पहुचाई। असां ॾिसूं था त पौलुस थिस्सलुनीअन खे हुन जी हालति जे बारे में कुझु आज्ञाऊं ॾेई रहियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त प्रभु ईश्वर बि आज्ञाऊं ॾिनियूं। कुझु आज्ञाऊं नई आज्ञाऊं आहिनि। मूंखे इहो तव्हांखे ॿुधाइणु ॾियो। झूने नियम में ॾिनल 10 आज्ञाऊं हिकिड़े पापीअ जे उद्धार सां कोई संबंध नथियूं रखनि ऐं न ई उहे मसीही व्यवहार या जीअण जो स्तर आहे। हुन 10 आज्ञाउनि जो उद्देश्य आहे त जीअं हिकिड़ो मास्तर हिकिड़े नंढड़े ॿार खे हथ पकड़े हलाईंदो आहे, ओड़े ई नमूने असांजो हथु पकड़े असांखे क्रूस ते आणे, इहो ॿुधाईंदे, अरे नंढड़ा, तोखे हिकु उद्धारकर्ता जी घुर्ज आहे। उहे 10 आज्ञाऊं असांखे बचाइण लाइ कोन ॾिनियूं वयूं आहिनि, पर इहो ॾेखारण लाइ ॾिनियूं वयूं हुयूं त असांखे बचाइण वारे जी या उद्धारकर्ता जी ज़रूरत आहे। हुननि जो उद्देश्य हे ई आहे। त बि विश्वासियुनि लाइ आज्ञाऊं आहिनि ऐं मसीही व्यवहार जो स्तर हुन 10 आज्ञाउनि खां बि मथे स्तर जो आहे। 5 अध्याय में असां विश्वासियुनि लाइ ॾिनियूं वयूं 22 आज्ञाऊं आहिनि। हाणे हिकिड़ो सुवाल त उथे ई थो, अगरि हिकिड़ो माण्हू उहे 10 आज्ञाऊं कोन पियो रखी सघे त हुननि खां बि मथे स्तर जूं इहे आज्ञाऊं कीअं रखी सघंदो? पवित्र शास्त्र यानी बाइबल इहो साफ़ थो ॿुधाए त इंसान उहे 10 आज्ञाऊं जो पालन कोन करे सघियो। इज़राइल जे देश हिननि आज्ञाउनि जो उल्लंघन कयो, छो त शिमोन पतरस प्रेरितन जे 15 अध्याय जे 7, 10 ऐं 11 वचन में इहा क़बूली ॾिनी। अचो त इहे वचन पढ़ूं। तॾहिं पतरस घणो वाद विवाद थी वञण खां पोइ बीह करे हुननि खे चयो, हे भाउर, तव्हां ॼाणींदा आहियो त घणा ई ॾींहं थिया परमेश्वर तव्हां मां मूंखे चुनी छॾियो त मुंहिंजे मुंहं सां विधर्मी ख़ुशख़बरी जो वचन ॿुधी करे विश्वास कनि। त हाणे तव्हां छो परमेश्वर जी परीक्षा कंदा आहियो त चेलनि जे गले ते हेरो जुओ रखो, जंहिंखे न असांजा बाप दादा खणी सघंदा हुया ऐं न असां खणी सघंदा हुयासीं। हां, असांजो इहो निश्चय आहे त जंहिं रीतिअ सां उहे प्रभु ईश्वर जे अनुग्रह सां उद्धार पाईंदा, उन ई रीतिअ सां असां बि पाईंदासीं। असां उहे 10 आज्ञाऊं जो पालन ई कोन था करे सघूं त उहे ऊचे मसीह स्तर जो पालन कीअं करे सघंदासीं? इंसान इहो पाण कोन थो करे सघे। अगरि असां प्रेरितन जे हुन 15 अध्याय जो 8 वचन पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवे थो त
असां हिननि आज्ञाउनि जो पालन छड़ो पवित्र आत्मा जे सामर्थ सां हासिल करे सघंदा आहियूं। उहा पवित्र आत्मा जेका हिकिड़े विश्वासीअ जे दिलि में रहियल आहे। छो त तव्हां ॼाणींदा आहियो त असां प्रभु ईश्वर जे तरफ़ां तव्हां ताईं कहिड़ी कहिड़ी आज्ञा पहुचाई। पौलुस वटि विश्वासियुनि लाइ कुझु आज्ञाऊं आहिनि। असां बेक़ानून कोन आहियूं। असांखे अनुशासित रहणो आहे ऐं असांखे मसीह जे तरफ़ आज्ञाकारी रहणो आहे। इहो हिकिड़ो प्रेम जो रिश्तो हुजणु खपे। असांखे प्रेम जे द्वारा उत्साहित थियणु खपे। यूहन्ना जे 14 अध्याय जे 15 वचन में प्रभु यीशु चयईं, अगरि तव्हां मूं ते प्रेम रखो था त मुंहिंजी आज्ञाउनि खे मञींदा। अॻिते वधी असां 3 वचन पढ़ंदासीं। छो त परमेश्वर जी इच्छा इहा आहे त तव्हां पाक बणिजो, अर्थात व्यभिचार खां बचियल रहियो। पाक बणिजणु इहो हिकिड़ो अद्भुत अखर आहे, पर मूंखे डपु आहे त हिन खे बिल्कुलु ग़लति नमूने सां सम्झो वियो आहे। अगरि तव्हां शास्त्र में ॻोल्हींदा त तव्हां ॾिसंदा त पाक बणिजणु हिन अखर जी घणियूं ई अलॻि माना आहिनि। जॾहिं इहो अखर मसीह जे संबंध में वापरियो वेंदो आहे त हुन जी माना इहा हूंदी आहे त उहो असांजी पवित्रता बणायो वियो आहे ऐं हिन ॻाल्हि खे अञा सुधारियो कोन थो वञी सघिजे। हिन जो मतिलबु आहे त हिन अखरनि जो ज़िक्र छड़ो निष्पाप स्थितीअ लाइ कोन कयो वेंदो आहे, बल्कि हुन लाइ त असां परमेश्वर लाइ अलॻि कया विया आहियूं। मिसाल जे तौर ते पतरस जे ॿिए किताब जे 1 अध्याय जे 21 वचन में शिमोन पतरस हिन असूलियत जे बारे में ॻाल्हाए थो त भक्त या पवित्र ॼणा पवित्र आत्मा जे द्वारा उभारिया वञी करे परमेश्वर जे तरफ़ां चवंदा हुया। हाणे उहे जेके पवित्र ॼणा चवारिया वेंदा हुया, हुननि जे जीवन जूं आखाणियूं कुझु पाग हीअं नथियूं ॿुधाइनि। मिसाल जे तौर ते मूसा हिकिड़ो हत्यारो हुयो। दाऊद जंहिं घणाई ख़ूबसूरत भॼन लिखिया, उहो बि हिकु हत्यारो हुयो। पर उहे पाक बणाया विया हुया, पवित्र हुया, छो त उहे परमेश्वर लाइ अलॻि कया विया हुया। विश्वासीअ खे पवित्र कयो वञण जो कमु परमेश्वर जे आत्मा जो आहे। असांखे हिन जे 3 पहलुअनि खे वरी सां ॾिसणु खपे, छो त उहे ॾाढा अहम आहिनि। स्थानी पवित्रता मतिलबु असां लाइ पवित्रता मसीह खे बणायो वियो आहे। असां प्रियतम में स्वीकारिया विया आहियूं। जंहिं क्षण ते असां मसीह में भरोसो कयो, तंहिं क्षण में ई असांजो बचाव थी थो वञे। हिन खां मथो बचाव असांखे किथे बि न मिलंदो। असां केरु आहियूं, हिन जे करे असांखे कॾहिं बि स्वीकारियो कोन थो वञी सघे। पर इन्हीअ करे स्वीकारियो वञूं था, छो त मसीह जेको कयो आहे उहो परमेश्वर स्वीकार थो करे। इहा स्थानी पवित्रता मसीह में परिपूर्ण थियणु आहे। व्यावहारिक पवित्रता इहो उहो आहे त पवित्र आत्मा असांजे ज़िंदगीअ में हिकु पवित्रता जी हालति उत्पन्न करण लाइ कमु करे रहियो आहे। इहा व्यावहारिक पवित्रता हुन ॾींहं ताईं पूर्ण कोन थींदी जंहिं ॾींहं ताईं असां हिन दुनिया में पंहिंजे झूने पापी देह सां आहियूं। पूरी पवित्रता भविष्य में थींदी जॾहिं मसीह ईश्वर जे रूप जे हिसाब सां असां स्वीकारिया वेंदासीं। पोइ ॿई स्थानी ऐं व्यवहारिक पवित्रता परिपूर्ण थी वेंदियूं। पवित्र बणिजण जी शाब्दिक माना परमेश्वर लाइ अलॻि कयो वञणु इहा आहे। जंहिं क्षण ते हिकिड़ो भटकियल पापी मसीह वटि अचे थो ऐं उन्हीअ खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकारे थो, उन्हीअ ई क्षण ते उहो शख़्स परमेश्वर जे इस्तेमाल लाइ अलॻि कयो वेंदो आहे। इहो झूने नियम में मंदिर में साफ़ सेखारियो वियो आहे। झूने नियम जे विश्वासियुनि खे परमेश्वर इहे महान सिद्धांतीय सच सादे व्यवहारिक सबक या चेतावनियुनि द्वारा सेखारिया। मंदिर में अहिड़ा भाषण ऐं यंत्र हुया
जेके बलि ॾियण में वापरिया वेंदा हुआ। 40 साल रेगिस्तान मां थींदे इहे बासण झूना ऐं भगल ऐं चिॿा पिया लॻनि। उहे ॾिसण में बि शायदि ख़ूबसूरत कोन हुया। मुंहिंजे ख़्याल में काई बि सुठी ज़ाल चवे हा, हलो त इहे झूना बासण विकिणी नया वठूं। पर परमेश्वर हिननि बासणनि खे पवित्र सॾियो। इहे पवित्र हुया छो त उहे परमेश्वर जे वापरण लाइ पासे रखिया विया हुया, इन्हीअ करे उहे पाक हुया। साॻे ई नमूने इहो हिकिड़े शख़्स ते बि लागू थिए थो। जॾहिं उहो मसीह वटि अचे थो, उहो उद्धार थो पाए, उहो मुक्त थो थी वञे, उहो हाणे मसीह जो आहे। पौलुस चवे थो, परमेश्वर जी इच्छा इहा आहे त तव्हां पाक बणिजो। तव्हां हिकिड़े पाक उद्देश्य सां अलॻि कया विया आहियो। परमेश्वर जी हर संतान न छड़ो प्रचारक, सेवक या मसीही कामगर, पर हर विश्वासी परमेश्वर जे इस्तेमाल लाइ पासे कयो वेंदो आहे। व्यभिचार खां बचियल रहियो। हीअं न सोचो त छड़ो थिस्सलुनिया वारा ई हुया जिन्हनि खे पौलुस द्वारा हिन ॻाल्हि ते फटकार ऐं चेतावनी जी घुर्ज हुई। इहो न सोचो त उहे ई छड़ो पापनि में व्यस्त हुया, ख़ासि करे देह जे पापनि में। इहो न सोचो त छड़ो रोमी राज जे वक़्त में मूर्ति पूजा में शारीरिक संबंध जा पाप शामिल हुया। अॼु असां शैतानी आराधना ऐं तंत्र मंत्र में वधाई ॾिसी रहिया आहियूं। अहिड़ी आराधना में सभी तरीक़े जा ताबीज़ ऐं कमखंड जुड़ियल आहिनि ऐं हिननि में हमेशह लैंगिक संबंध शामिल हूंदो आहे। पोइ उहा ज्योतिष आहे जेका माण्हुनि खे हुन जे बारे में ॿुधाइण जी कोशिश में हूंदी आहे। हिननि सभिनीनि खां असांखे मुरी करे परमेश्वर पुठियां हलणो आहे। सभिनीनि खां वॾी दुख जी ॻाल्हि त इहा आहे जॾहिं इहो ॿुधण में ईंदो आहे कोई मसीही कामगिर व्यभिचार जे पाप में शामिल आहे। ऐं ॿी दुख जी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ी कलीसियाऊं बि आहिनि जेके हेरनि सेवकनि खे जेके कसूरवार बीहारिया विया आहिनि, हेरनि खे बचाइण जी कोशिशि कंदा आहिनि। असां उहे माण्हू आहियूं जेके परमेश्वर जे इस्तेमाल लाइ पासे कया विया आहियूं। पौलुस चवे थो त व्यभिचार में हुजणु ऐं उन्हीअ ई वक़्त ते परमेश्वर द्वारा इस्तेमालु थियणु इहो गॾु कोन थो थी सघे। हिकु शख़्स पाप में रही प्रचारक, गायक या शिक्षक या कलीसिया जो कर्मचारी कोन थो थी सघे। मूंखे इहो ॼाणण जी ज़रूरत कोन्हे त तव्हां केरु आहियो, पर अगरि तव्हां पाप में आहियो त तव्हां परमेश्वर जे कम खे बिगाड़े रहिया आहियो। हाणे छा हिकिड़े मसीही खे पवित्रता लाइ संघर्ष करणु ज़रूरी आहे? मुंहिंजे ख़्याल सां हा, ज़रूरु। तव्हांखे ऐं मूंखे इहे सम्झी ॼाण जी घुर्ज आहे त असां छड़ो मसीह में हूंदे ई परमेश्वर खे स्वीकारित कयल आहियूं। पौलुस चवे थो त असां पाक कया विया आहियूं, हिन ऊची स्थितीअ में आणिया विया आहियूं। उहो आहे परमेश्वर जे इस्तेमाल लाइ। हाणे हिन खां पोइ छा? हिन खां पोइ जेकी ॻाल्हि आहे असां ॿिए प्रोग्राम में ॾिसंदासीं। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम ताईं अलविदा।